उडेरोलाल स्टेशन थाणे जे हद ॾहदरी मोरी वटां रोहड़ी कैनाल मां निकिरंदड़ नसीरवाह में नौजवान जो लाश फाथल ॾिसी मक़ामी माण्हुनि पुलिस खे इतला कयो, जंहिं वाक़े वारे हंधि पहुची लाश कढी अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि जांच दौरान असांखे नसीरवाह जे गेट में किचिरे अंदर पियल 2 अदद कार्ड मिलिया आहिनि, जंहिं ते ज़हीर वल्द मोहम्मद अयूब राजपूत मोहल्ला चांद कॉलोनी टंडो आदम ज़िलो सांखड़ लिखियल आहे। पुलिस मूजिबि उहे डॉक्यूमेंट नसीरवाह में फाथल नौजवान जा आहिनि। लिखियल एड्रेस ते राब्तो करे वारसनि खे इतला कयो वियो आहे, जंहिं ॿुधायो त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो, इहो जेको केतिरनि ॾींहनि खां गुम हो। वारसनि जे पहुचण बाद ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो।